महीने दौरान पेल तारीख़ की खौफनाक तरीन बरसातन सबब जिते सजी सिंध शदीद मुतासर थी ऐं बरसात सबब लखे मानू बेघर थिया ऐं उन्हनि खे पंहिंजा अबाणा घर छॾे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ करनी पई। तारीख़ की इन बदतरीन बरसात सबब सजी सिंध या टंडो महमद खान ज़िले के बुल्ली शाह करीम तालके के शदीद मुतासर किया। 4.5 लाख आबादी वाले इन तालके में हज़ारें कच्चा घर ढही पट थी विया। लखें एकड़नि ते बीठल सारियालो फसल कमंद ऐं फुटियूं ॿुॾी सड़ी तबाह थियूं ऐं आबादगार मुआशी तौर मुकमल तौर तबाह थी विया। उन्हनि मां घणा अञा बि अहिड़ा आहिनि जेकी हिन वक़्त बि दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, पर महीने खां मथे अरसो गुज़री वञण जे बावजूदु हुकूमत पारां उन्हनि जी बहाली लाइ के बि क़दम न खयां विया, जंहिं सबबु इन्हनि बरसात सटियल हज़ारे माण्हुनि जी ईंदड़ ईद जूं ख़ुशियूं संदन लाइ ख़ुशियूं खणी अचनि बदिरां ॾुखनि जा पहाड़ खणी पियूं अचनि। जंहिंमें का शइ कान रही आहे, बनी ॿारा सभु तबाह थी विया। असीं रोडनि रस्तनि ते पिया आहियूं, असां का शइ कान्हे जेको असीं पखोटो हणी वियूं। असांजा बचा शाखियुनि ते पिया आहिनि, असीं दरबदर थी विया आहियूं। हुकूमत अॼु ताईं मदद का बि कान कई आहे। ताज़ीन बरसातुनि सबबु सिर्फ़ बुल्ली शाह करीम तालके में घरनि जूं भितूं ऐं छितूं किरण सबबु तोड़े खिवण किरण ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठी 14 खां वधीक माण्हू फोत थी विया। ख़ासि करे बुल्ली शाह करीम तालके जूं देहूं अब्दमंदो, सांदकी, आमड़की, लूणेलो, कींजर, बहरामपुर में वाहन नालियनि ऐं कारो कुंगड़ो सिमनाली जे उबते वहण सबबु जिते हज़ारे माण्हू दरबदर थी विया त उते हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थियण सबबु 100 खां वधीक ॻोठनि में 6 खां 8 फुट पाणी बीहजी वियो, जंहिंजे नतीजे में इहे देहूं मुकमल तौर तबाह थी वियूं। हिन वक़्तु इन तालके में बरसात सटियलनि जी ॿीहर आबादकारी लाइ हुकूमत तरफ़ां के बि क़दम न खयां विया आहिनि, जंहिं सबबु माण्हू इंतिहाई मायूस आहिनि ऐं साॻिया ई माण्हू वापसि पंहिंजनि किरियल ऐं डटल घरनि में ॿीहर वापसि आबाद थियण लाइ वापसि अची रहिया आहिनि, पर संदन हालत ज़ार इंतिहाई ॾुखो ईंदड़ आहे। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजी हुकूमत बरसात मुतासिरीन जी ॿीहर बहाली लाइ फौरी उपाउ वठे त जीअं उन्हनि जे मायूस चेहरनि ते रुसी वियल मुल्कूं वापसि आणे सघनि। कैमरामैन ख़ादिम हुसैन कोरेजी सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, बुल्ली शाह करीम।